सांगड़ रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर सांगड़ डिप्टी कमिश्नर सांगड़ मोहम्मद इसाक गाजी कोशिशन सां डिप्टी कमिश्नर ऑफिस में जदीद टेक्नोलॉजी सां लैस कंप्यूटराइज्ड डोमिसाइल PRC सेंटर कायम कियो वियो। सेंटर जो इफ्तिताह कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न मोहम्मद अब्बास बलोच कियो। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे डिवीज़नल कमिश्नर चयो त ज़िले इंतज़ामिया जी कोशिश आहे त अवाम खे वधि खां वधि सहूलतूं फराहम कयूं वञनि। कंप्यूटराइज्ड डोमिसाइल सेंटर जो क़याम पिणु उन सिलसिले जी हिकु कड़ी आहे। हाणे नौजवाननि खे नादरा सां सलाह ॾियल डोमिसाइल फराहम कया वेंदा ऐं सेंटर में ही तस्वीरूं वरितियूं वेंदियूं। उन मौके ते डिप्टी कमिश्नर मोहम्मद इसाक गाद ॻाल्हाईंदे चयो त डोमिसाइल जी हासिलात लाइ नौजवान पंहिंजो तालीमी सिंधु शिनाख्ती कार्ड या फार्म बे फॉर्म वोटर लिस्ट सर्टिफिकेट पी या मां जो असल शिनाख्ती कार्ड वालदेन जो डोमिसाइल ऐं जेकॾहिं कंहिं ॿी ज़िले जो डोमिसाइल हुजे त उहो मनसूख़ थियल डोमिसाइल गॾु आणनि जेका स्कैनिंग करे वापसि कया वेंदा। यादि रहे त इहे डोमिसाइल नादरा सां लाॻापियल हूंदा ऐं जिन जो नादरा रिकॉर्ड सही हूंदो उन्हनि खे कंप्यूटराइज्ड डोमिसाइल हिकु हफ़्ते अंदरि मिली वेंदा। डोमिसाइल सेंटर में पहिरियों डोमिसाइल झोल जे हिकु शागिर्द खे ॾेवण कुमार जो जारी कयो वियो, जंहिंखे डिवीज़नल कमिश्नर मोहम्मद अब्बास बलोच ऐं डिप्टी कमिश्नर मोहम्मद इसाक गाद पंहिंजे हथनि सां ॾिनो। उन मौके ते सांगड़ बार जे सदर एडवोकेट सुनील कुमार परिहार चयो त ही सेंटर सांगड़ बार जी ठहराव ऐं दरख़्वास्त ते अमल दरामद कंदे डिप्टी कमिश्नर सांगड़ डॉक्टर मोहम्मद इसाक गाद पारां क़ाइमु कयो वियो। उन मौके ते एडिशनल डिप्टी कमिश्नर अरशद इब्राहिम सिद्दीकी, एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 दादन खान लाशारी, असिस्टेंट कमिश्नर सांगड़ नहद मीराणी ऐं ॿिया लाॻापियल ऑफिसर पिणु मौजूदु हुआ।